बाज भरियो त बुधवा अमर खजादा तन जे अंदर में इश्क नबी जो उठियो नबी अलैहिस्सलाम सां अहिड़ी मोहब्बत कयो हुजूर जो नालो अची त तन मन कुर्बान जो जज़्बो अची वियो रग रग ठरी पवे ओए बचड़न खां खीर पिण मिसरी वियो ऐं अल्लाह जे हबीब जे मथां कुर्बान थियण जो जज़्बो थियो ऐं फरमाए थो नाम मोहम्मद जो जन बचड़न बाज भरियो त ॿुधो अमर ख़ज़ादा तन खे अंदर में इश्क नबी जो उथियो चीजल खे चयो मां खे चयो चीजल खे चयो जल्द वठी हल चीजल खे चयो जल्द वठी हल हाणे हयाती न घुरणी आहे तोखे ज़मानत करणी आहे बचड़े रामा जे तोखे जो कुर्बान थियणो आहे त अॼु असांजा भाग भला जो ख़ुदा हबीब जे मथां कुर्बान थियण जो रोकियो था फरमायो आहे अॼु खीर न आहे घणो मथां देर थी वञे हल असां बि मुस्तफा था कुर्बान थी ॾींदासीं पाण में सर्व मंदर कशी पियो करे छा पियो चए फरमाए पियो मोहम्मद इमादर अॻियां मां पोयां बचड़ा वलर मछो पे आई मारी इबरत मंझ जीरो ॾिसी सासीअ जी सजाए मारी निहारी हैरान थियो छा माजरा आहे छा मामलो आहे इंसान बि भॼी वेंदो आहे ही त जानवर जंहिंजे रसो विचे मां निकितो आहे ही त भॼी वञे हा पर मां कुर्बान वञा हिन जवान जे मथां हिन जे मथां इहे जानवर पाण कुर्बान पिया थियनि पर बचड़ा बि कुर्बान थियण जे लाइ थियनि पिया आब अचे पई उहा त हिकिड़ी माउ हुई हाणे त बच्चा बि वठियो पियो थिए हैरान थी परेशान थी नबी साईं ॾे निहारे वरी हरणी ॾे निहारे वरी नबी साईं ॾे निहारे वरी हरणी ॾे निहारे वरी पंहिंजो पाण जे मथां मलामत करे हे मुंहिंजी हालत जे मथां हरणी मुस्तफा खे सुञाणो पियो मूं नबीअ खे कोन सुञातो दिल जो दिल में हुजूर जी मोहब्बत पैदा थी वियसि इश्क पैदा थी वियसि किसी के अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह अॼु मूं तुंहिंजे मथां जानवर खे कुर्बान थींदे ॾिठो आहे मुंहिंजी दिल थी में त हरणी खे मां ख़ुदा जे रज़ा जे ख़ातिर तो नबी जे मथां कुर्बान थो कयां हरणी खे मां आज़ाद थो कयां पर मां अर्ज़ ही थो कयां त हलो गुनहगार जी हली दावत क़बूल कयो अदा हो दुश्मन हो मुस्तफा करीम जे मथां जानवर जी कुर्बानी न थई त हाणे पाण आशिक थी पियो ऐसा फरमाए पियो हमें मादर पोयों बचड़ा वलर मठियो पे आई मारी इबरत मंझ अची वियो ॾिसी सासीअ जी सचाई कलमो पढ़ी ही लफ़्ज़ चयाई कलमो पढ़ी ही लफ़्ज़ चयाई त ख़ल्क़ ख़ुदा जी न करणी आहे तोखे ज़मानत करणी आहे बस अल्लाह से असां सभिनी खे बि उन हरणीअ वारी मोहब्बत मां थोरो हिसो अता फरमाए थो मुंहिंजा बेड़ा पार थी वञनि इंशाअल्लाह जीअं हरणीअ मुस्तफा तां पंहिंजी जान माल कुर्बान कई अल्लाह कंदो असां ग़रीबनि जी मुस्तफा तां जान माल कुर्बान बस यानी ये न करना उठ वडो आ वरी ज़िदर थींदो हिसा थींदा इहो ये कंट्री को थींदो गुरु श्री मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि रसूलुल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीबुल्लाह चलो शेर मुखाने वाले से बस चल जाना चाहिए ऐसा फरमाए तो हिकिड़ो सुठो वीचारो मालिक जे ज़ियादती जे करे असांजे मथां जानवरनि जा बि हक़ अथव कंहिं वटि मेंह हूंदी का बकरी हूंदी उहो जानवर हूंदो उन्हनि जो बि असांजे मथां हक़ आहे त उन्हनि खे पूरो पूरो चारो ॾियो उस में न ॿधो उनजे छांव जो ख़्यालु रखो अगरि परिंदो कंहिं पालियो आहे कबूतर पालियो आहे को तितर पालियो आहे को तोतो पालियो आहे सभिनी जा असांजा हक़ आहिनि
वो जरा गधा पे असांजा माता है पर पता जेको वजनदार जानवर के घोड़ा उठन उन पता वजन एतो रखो जेतिरो वो बर्दाश्त करे सके उन जी खाद खुराक जो ख्याल रखो उन जी सर्दी गर्मी जो ख्याल रखो रसूलुल्लाह फरमायो तो जानवर या तरह के हक है उन जा हक अदा कयो हिकिड़ो माण्हू उठ जो हक अदा कोन कंदो हुजूर जे दौर में तो उठ वीचारो मालिक जी ज़ियादतुनि जे खिलाफ परेशान थी वो उठ दा खणी नबी से ये बारगाह में आ रातों साईं ना सूबेदार दे साहब मेहमान के फलाणो मूंखे तंग थो करे फलाणो हीअं थो करे अल्लाह जे महबूब में जानवरनि खे बि उम्मीद आहे त असांखे जेकर इंसाफ़ ॾियारींदो रसूलुल्लाह जी ज़ात ॾियारींदो तो मैं ऐसा फरमाया तो उठ वीचारो खिदमत मीर मोहम्मद जी में दाह खड़ी उठ आयो सुन हिन दर्द सतायो ॾाढो तंग कयो आहे मुंहिंजे मथां वज़न वधीक थो न ॾे मूंखे एतिरी वसियत कान्हे ताक़त नाहे चारो थोरो ॾे वज़न घणो खणे हुज़ूर फरमायो हाणे हुनखे तंबीह था कयूं मालिक तोखे तंग न कंदो गाह वरींदो पर हुज़ूर जी बारगाह में अचण खां पोइ वरी वापसि वञण जी कंहिंखे दिलि चवंदी कान्हे जेको अची वियो इंसान जा इंसान जानवर बि चाहींदा असां हुज़ूर जी बारगाह में वापसि न वञूं उठ जे रसूलुल्लाह मूंखे पंहिंजे ग़ुलामी में रखो मूंखे ख़रीद करे पंहिंजे ग़ुलामी में रखो तव्हांजी खिदमत कया तव्हांखे खणी घुमाया रसूलुल्लाह ख़रीद करे पंहिंजे ग़ुलामी में जानवर खे उठ खे रहायो उठ वरी मुस्तफा करीम जो सवारी बणिजी वियो हुज़ूर जा सवार बणिजी विया सॼी ज़िंदगी नबी से जी ग़ुलामी कंदो रहियो अल्लाह से असां सभिनी जी ग़ुलामी क़बूल फरमाए हर साईं मिलाद मल्हाइण वारो मिलाद क़बूल करे मौलवी साहब जो महिनत काफ़ी अर्सो थी रहियो आहे इहो ओरे परे ॻोठ नंढा वॾा हिते निमाज़ जो नालो खणो इन जी ॻाल्हि कर रही हिकिड़ो साइकिल ते सुबुह जो निकिरे शाम ताईं शाम जो निकिरे रात जो इशा ताईं उन ॻोठ में तबलीग हुते दीन जो पैगाम उन सां मोहबत उनखे राह ॾेखारण अल्लाह रंग लॻाए जो मौलवी साहब पाण हाणे कोठो पहुची सघे उहो फेज़ उहो रंग उहा महिनत क़ाइम आहे अल्लाह जा घर जेके जिते तामीर कोन हा उहे तामीर बि थिया आलीशान बि ठहिया अल्लाह मौलवी साहब जी हुन महिनत जो सिलो मिले पियो हिकिड़ो ॿ माण्हू चार माण्हू सुधरिया ॻोठ मां दीन सां वापसि था थिया क़ुरान पढ़ंदा रहंदा ख़ुदा उन्हनि खे बि अजर ॾींदो अल्लाह से मौलवी साहब बेड़ा पार करवाए